नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे अव्हांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं त लाहौर हाईकोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त लाहौर हाईकोर्ट ज़मान पार्क में पुलिस ऑपरेशन रोकण वारे हुकुम में सुभाणे ताईं वाद करे छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयो पिया अहम केस जी ॿुधणी जे हवाले सां अदालत रिमासन आहिनि त हीउ मामिलो इंक्वायरी तलब आहे त ॿिन्ही तरफ़नि खां बदनीयती शामिल हुई या न। अव्हांखे अपडेट कयो पिया जस्टिस तारिक सलीम रिमासन आहिनि त तव्हांखे ख़बर आहे त सिक्योरिटी बाबति कानून कहिड़ो आहे, वेही मसला हल करियो। अव्हांखे अपडेट कयूं त लाहौर हाईकोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। अदालत रिमार्क्स में चयो त हर मामले जो तरीक़ेकार हूंदो आहे, पाण खे सिस्टम में आणियो, मौजूदा निज़ाम खे हलण ॾियो। अव्हांखे ख़बर ॾियूं त असां कंहिंजो बि नुक़सानु नथा चाहियूं, शहर में को बि इलाइक़ो नोगो एरिया न हुजणु घुर्जे। आईजी पंजाब पारां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे। अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। आईजी पंजाब चयो त असां कंहिंजो बि नुक़सानु नथा चाहियूं, शहर में को बि इलाइक़ो नोगो एरिया न हुजणु घुर्जे। अव्हांखे अपडेट कयो पिया लाहौर हाईकोर्ट ज़मा पार्क में पुलिस ऑपरेशन रोकण वारे हुकुम में सुभाणे ताईं वाध करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं, लाइन ते मौजूद आहे खुदा बख्श। जी खुदा बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, लाहौर हाईकोर्ट जेको कल्ह हुकुमनामो ॾींदे अॼु सुबुह 10 बजे ताईं ऑपरेशन रोकण जो हुकुम ॾिनो हो, उन में हिकु ॾींहं जी वधीक वाध कंदे सुभाणे ताईं जेको आहे सो ऑपरेशन खे रोकण जी हिदायत कई आहे। ऐं इहो जेको आहे ऑर्डर जारी कयो आहे त इस्लामाबाद जी सेशन कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो वञे ऐं उतां उन खां पोइ जेको आहे सो इमरान ख़ान जेको आहे सो पंहिंजी पेशीअ खे यकीनी बनाए। दरख़्वास्त पीटीआई रहनुमा फवाद चौधरी तरफ़ां दाख़िल कराई वई हुई, जंहिंमें इहा गुज़ारिश कई वई हुई त पुलिस ऐं इंतज़ामिया खे हिदायत जारी कई वञे त हू ज़मान पार्क में ऑपरेशन खे रोके, छो त उते जेको आहे सो औरतूं ऐं ॿार आहिनि ऐं आसूगैसी शैलियुनि जे करे उते इलाइक़े वासी ऐं कारकुन जेको आहे सो शदीद जेको आहे सो मुतासिर थिया हुआ। ऐं उन सां गॾोगॾु हुननि जेको आहे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी जेको आहे ज़मानत जी दरख़्वास्त बि दाख़िल कई हुई, जेका हुन हाई कोर्ट रद्द कंदे ऑपरेशन जो हुकुम रोकण जो हुकुम जारी कयो हो। उन में अॼु जेको आहे सो हाई कोर्ट तरफ़ां हिकु ॾींहं जी वधीक वाद कई वई आहे। जी खुदा बख्श, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। हर मामले जो तरीक़ेकार हूंदो आहे, पाण खे सिस्टम में आणियो, मौजूदा निज़ाम खे हलण ॾियो। अदालत रिमार्क्स में चयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त लाहौर हाईकोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे।